अस्सलामुअलैकुम हेजा भाऊ हेजा भाऊ किदा जो किदा वणो भाऊ छा पिया कयो रेल गाड़ी जो हलाया छो कोना गा पियो कया जा छला था कयो मां खाईंदुस गा भाऊ गा खणंदव कीअं 4 रुपए खणी ईंदुस छो मत छितो छो छितो कयो दई ए वठ यार ता पुछा छला था जो न पोइ यो गा खणी काॾे ईंदो सौ जे खणी ईंदुस घर पाछो ई त्या माला के छा काॾे खणी ईंदुस घर अथव किथां अल्लेड़े छितो छो कयो दई यो सामू घर न मुझो न पोइ शाम केॾां मूंखे ॿुधायो न छो टीचरनि मां पतो इहो मुझो घर आ बाबा मां गा करे पर न हिते तव्हां गा कयो छला था ॿार अथव पंहिंजो न मां खाईंदुसि मां घर वारा खे खाईंदुसि मां बि खाईंदुसि छितो छो कयो अथई कहिड़ी भला आई कहिड़ी आफत आई वठ मां माण्हू आहियां तव्हां खां पुछां थो गा छला कयो अथव का बाबा मां लॻी ॾिसु ॿुधाई मां लॻी ॾिसु न माल खे के खाराईंदो गुतींदो मां हीअं हीअं अचे खणो गा मां नी कुतरी मुझंदो गला हे वठ गा बचे वठ